प्रभु तुम्हारे सौट कालू ऐं शरफो जे मारजण जो मूंखे बेहद अफ़सोस थियो ऐं इन खां वधि अफ़सोस इहो थियो जो न दादन वारा पलांद पाड़े सघिया हिन वरी तो पाण वारे सौट कालूअ जो पलांद पाड़ियो। रेस बाबा मां पलांद पाड़ींदुसि शेर लदोती ऐं सावल खां सौट कालू जो। प्रभु जेकॾहिं तूं पलांद पाड़ण चाहीं थो न त ॿिए कंहिंखे बि न वञी खानज़ादीअ खे मार। जीजा खे? हा प्रभु हा, तुंहिंजे सभिनी दुश्मननि जी जड़ इहा खानज़ादी आहे। जेकॾहिं खानज़ादी मरी वई न ईअं सम्झ त सॼो ॻोठ मरी वियो, तबाह थी वियो, बर्बाद थी वियो। प्रभु तोखे शायदि ख़बर नाहे वारिस खान सॼे ॻोठ जे साम्हूं खानज़ादीअ खे मौत जी धमकी ॾिनी हुई ऐं हाणे खानज़ादीअ खे मारींदे तूं इल्ज़ाम ईंदो वारिस खान ते। न रहंदो बांस न वॼंदी बांसुरी। पोइ तूं ऐं दादन वारा वञी विझजो वाढी शेरल सां गॾु शेरल वारनि जे सॼे खानदान में। दोते इन सांवलड़े में पलांद पूरा थींदा पोइ। रेस बाबा मां जीजा खानज़ादी खे कीअं मारींदुसि? अड़े जीअं दुश्मन खे मारबो आहे ईअं ई वञी मारीसि। ईअं सम्झ त खानज़ादी बि तुंहिंजी दुश्मन आहे छो त खानज़ादी मुंहिंजे ॻोठ मां कालूअ खे खंभे खणी वई हुई ऐं उते हुनखे मारण पे चाहियो। इहो त सुठो थियो जो वक़्त ते असां पहुची वियासीं, कालू बची वियो। अड़े ने तोखे इहो यादि न आहे जो दोदे वारनि तोखे पंहिंजे दर ते मारे मरणी कयो हो ऐं हाणे शेरल ऐं सांवल दोदे वारनि तो वारे सौट कालूअ खे मारे छॾियो। छा तूं उहे पलांद पूरा न कंदे? सभु पलांद कंदुसि बाबा साईं, पर हिकिड़ो मुंहिंजो नंढो अर्ज़ु आहे। हुकुम कर प्रभु, छा थो चवणु चाहीं? रेस बाबा तव्हां हिकिड़ो मूंसां वाइदो कयो हो जॾहिं बि मां तव्हां खां कुझु घुरंदुसि तव्हां मूंखे ॾींदव। प्रभु तूं छा थो घुरणु चाहीं? रेस बाबा गुल्ला। गुल्ला? हा रेस बाबा गुल्ला, गुल्ला सां मूंखे शादी करा। चुका हेठि नज़रूं, मां चवां थो हेठि कर नज़रूं ऐं निकिरी वञ मुंहिंजे बंगले मां, न त अहिड़ो अशर कंदोसि जो सॼो ॾेह ॾिसंदी। तोखे ख़बर न आहे त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। प्रभु छा थो सोची? हाँ किथे घुमाई प्रभु? मूं छा चयो? अड़े खानज़ादीअ जो मौत सभिनी हिसाबनि जो पलांद आहे ऐं हा खानज़ादीअ खे तूं मारींदे तूं। जी रेस। रेस बाबा वारिस खान छा कयूं? वारिस जी हार खानज़ादीअ जे मौत सां थींदी। मूंखे पियो चैलेंज करे त मुंहिंजी माउ ॾे हाणे आङुर बि सिधी कई त मां तुंहिंजी आङुर वढे छॾींदुसि, सालार खान खे मारे छॾींदो। प्रभु जॾहिं खानज़ादीअ खे तव्हां मारींदव न त वारिस खान खे मां मारींदुसि, मां, ऐं उनखे खानज़ादीअ जे मौत में गिरफ़्तार कराईंदुसि मां। उन खां पोइ समूरे राज भाग मिल्कियत जो मालिक मां थींदुसि ऐं इहा पग मां हिन मथे ते ॿधंदुसि मां, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। मां हाणे घर में न रहंदसि, मां वञा, घणो थी वियो। बाख ॾिस तूं ग़लती थी करे, ही घर छॾे न वञ तूं। जेकर तूं ही घर छॾे अधी खानज़ादी न वेंदी ऐं खुदा न करे जेकर तुंहिंजो बाबा तोखे रस्ते सां ॾिसी वतो त छा कंदो अम्मा? बाबा मूंखे छा कंदो? वॾी अम्मा ॾे वेंदे ॾिसंदो, मारींदो न मूंखे, भले उते मूंखे मारे। बाख अम्मा असां हूअं कहिड़ो जीअर आहियूं हिन घर में, असां हूअं बि ज़िंदा लाश आहियूं। अधी सोरठ त बाबा जे ज़ुल्मनि जो निशानो बणिजी वई, बाक़ी रहियसि मां, भले मूंखे बि मारे छॾे। बाख मुंहिंजी लाडली धीअ ईअं न छो? अम्मा
मां चवां थी त रोज़ हिन घर में घुटिजी घुटिजी जीअण खां भलो आहे त तूं बि हे घर छॾे हल वॾी अम्मा ॾांहुं। हिन अज़ाब जी जीअण खां ज़िंदगी बची पवंदी। न बाका न, मां नथी हली सघां, छो त सालार जहिड़ो बि आहे मुंहिंजो मुड़ुसु आहे, ऐं ज़ाल मुड़ुस जो घर एसी ताईं न आहे छॾींदी जेसि ताईं मुड़ुसु ज़िंदा आहे। ऐं मां नथी हली सघां आदि ख़ानज़ादी ॾांहुं, ऐं तूं बि न वञ। पर मां त वेंदसि हिन घर खे छॾे, हर हाल में वेंदसि वॾी अम्मा ॾे। बाक़ी जेको थियो ॾिठो वेंदो। जे मौत मुंहिंजो मुक़दर हूंदो न त केर बि नथो टारे सघे। बाक़ी अम्मा तूं भले पंहिंजी वञी वारो फर्ज़ निभाए पंहिंजे ज़ालिम मुड़ुस सां, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ अम्मा, बाबा हितां तुंहिंजी लाश बि कंहिंखे खणण न ॾींदो। तोखे हिते ई मारे इते ई दफ़नाईंदो। इहो यादि रखी छॾिजांइ। बक़ाया मां हलां थी। ॿुध, न वञ तूं, ऐं मां तुंहिंजे आॾो हथ थी ॿधां, तूं बि न वञ ही घर छॾे। अम्मा मूंखे त ही घर छॾे उन ॾींहुं वञिणो हो जेॾीं बाबा वॾो ही दुनिया छॾे हलियो वियो, पर शायदि मुंहिंजी अकुल ते हुन महिल ताला लॻी चुका हुआ। अम्मा मुंहिंजो मक़सदु आहे त मां ग़रीब माण्हुनि जो इलाज कयां, छो त मां हिकु डॉक्टराणी आहियां। हिते रही मां इहो कमु न करे सघंदसि। तंहिं करे अम्मा तूं मूंखे हथ न ॿध। मूंखे खुली इजाज़त ॾे त मां अम्मा वॾी ॾे वञा ऐं पंहिंजो मक़सदु हासिल कयां। अल्लाह हाफ़िज़। बाक ॿुध त। जीजा ख़ानज़ादीअ जो खून, मां जीजा ख़ानज़ादी खे मारियां न रबू न। जीजा ख़ानज़ादी त हिकु भली औरत आहे, अहिड़ी भली औरत खे कीअं मारियां? मुंहिंजे सौट जा कातिल त शेरल दोदो ऐं सावल आहिनि। जीजा त काल्बो जो तज़लील थियण बि न ॾिनो हो, ऐं मूंसां त दोदे वारा विड़िया हा। पोइ मां जीजा जो खून छो कंदुसि? न रबू न। रब्बू घिटीअ में जे रब्बू मूंखे ॾिसी वरितो त हाणे जो हाणे ई बाबा खे फ़ोन ते इतला कंदो, ऐं बाबा इन रब्बू खां ई मूंखे मराए छॾींदो। तंहिं करे चादर में पाण खे वेड़े मुंहुं ढकियां त जीअं रब्बू मूंखे न सुञाणे। साइण ते पियो साइण हिते पियो, न त मारिजी वेंदो। सारंग तूं? पर उहो रब्बू? रब्बू काथे आहे रब्बू? तूं हाणे ॿिए जो बि ख़बर थी ॾिसे। अच्छा हलिया हलिया हलिया। सारंग की बात रे सालार खां तव्हां असांजा वॾा आहियो, तव्हां असांजी हर मुमकिन मदद कई। थाणे तो छॾ, पुलिस खां बचाए, जेको तव्हां खां थी सघंदो आहे असांजी मदद कंदा आहियो। पर असांखे तव्हांजो हिकु ॾुख आहे। ॾुख? वरी कहिड़ो ॾुख दादा? न मुंहिंजो बुफाट मारिजी वियो, वरी मुंहिंजो ॿियो बुफाट शाहू मारिजी वियो, मुंहिंजो भाउ आरम शेर वारा मारे विया। तव्हां मुंहिंजे तॾे ते लड़ी न आया, इहो मूंखे ॾुख आहे। दादा न जेकॾहिं मां मथे मिनिस्टरनि ऐं पुलिस जे आला ऑफिसरनि सां राब्ते में न हुजां, तुंहिंजे पुफाट ऐं तुंहिंजे भाउ जे तॾे ते अचां हा बुज़ुर्गाई करण, त शायदि तूं बि हिन सॼे सथ समेत मुंहिंजे बंगले ते न हुजी हा। हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु चवां, तव्हां सभु जेल में हुजो हा। छा? हा, तव्हां बि 2 माण्हू मारिया आहिनि शेरल वारनि जा, ऐं ख़ानज़ादीअ जो बि तमामु वॾो ज़ोर आहे तव्हांजी गिरफ़्तारीअ लाइ। पर मूं वॾी मुश्किल सां उहो ज़ोर टोड़े तव्हांखे गिरफ़्तारीअ खां बचायो आहे।
हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हयात खे कंहिं गिरफ़्तार करायो? मूं न। वो तो मुकाबले दौरान गिरफ्तार। छा? अड़े दादन, तव्हां जॾहिं हिक ॿिए खे मारे रहिया हुयव त पुलिस कंहिं मोकिली? मूं न। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, पुलिस तव्हां सभिनी खे छो न गिरफ़्तार कयो? सिर्फ़ु हिकिड़ो ई गिरफ़्तार थियो, हयात, बस न? हे सर, हुन त पाण पुलिस खे हथो। तूं विच में न ॻाल्हाए। दादन, ॿीहर हिनखे मुंहिंजे साम्हूं आणींदो कर। सोडा तू मार कर। ऐं हा, ॿी ॻाल्हि ॿुधी छॾियो सभई, हाणे सावल शेरल ऐं दौदे वारनि जी गिरफ़्तारी जो बि मूं पूरो बंदोबस्तु करे छॾियो आहे, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। न रहिस न, कॾहिं बि न। हाणे उन्हनि खे पुलिस जे हवाले नाहे करणो, हाणे उन्हनि सां दादन मुंहुं ॾींदो। छो त दादन दुश्मननि जा जंगल तारे गुज़रंदो आहे। ख़बर हिननि खे पइजी वेंदी ऐं तकड़ी पइजी वेंदी। दुआ खपे रहिस तव्हांजी, पुलिस जे हवाले हिननि खे कॾहिं बि न कजो। इहा असां ते महिरबानी कजो। रईस बाबा साईं, जेको मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, शायदि तव्हां उहो ॿुधी न सघंदव। हा हा बाबा साईं, हा सच थो चवां। अचो मूंसां। खुदा जो वास्तो दई, ही हमीदा जी पोती मेड़ दई, मुझे हिन दिए खे न मार, न कर जुल्म तू। मां चवां तूं हटी परे थी, हटी परे थी। ना साला, बाका तो दिखा सकते वल, हले वल। न थी दो। न सारंग न, मां हाणे पंहिंजे घर हिकु सेकंड लाइ न वेंदसि, छो त मां उहो घर छॾे आई आहियां। बाख, सारंग, जे तूं मूंखे शहर वठी हली त ठीकु आहे, न त मां वॾी अम्मा जे घर हली वेंदसि ऐं बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं वॾी अम्मा सां गुज़ारींदसि, तुंहिंजे इंतज़ार में। बाख, तू चरी त नाहे, भॼी हलणु सुठो कमु नाहे। ॿी त असां जेकॾहिं भॼी हलंदासीं त मारिजी बि सघूं था। सारंग, तूं सदाईं बुज़दिलनि वारियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। मूंखे त ईअं लॻंदो आहे त तूं मूंसां मोहबत नाहे कई, मज़ाक कई आहे। सारंग, मूंखे रुगो तूं इहो ॿुधाए त तूं मूंसां शहर हली थो या न? बाख, तूं आख़िर ॻाल्हि खे सम्झी छो नथी? सारंग, मां कीअं तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झां? बाबा वॾो ज़ालिम आहे, हुन त अधी सोरठ खे बि माराए छॾियो ऐं हाणे मूंखे बि मारे छॾींदो। रबू बि मूंखे ॾिठो आहे, किथे ईअं न थिए त रबू बाबा खे वठी हिते पहुचे ऐं हू असां ॿिन्हिनि खे। न सारंग न, उथी त हितां हलूं। सारंग, बाबा जी वियो। मौत ॾींदुसि तव्हां ॿिन्ही खे, छो त सालार पंहिंजी इज़त ते चुटो नाहे ॾिसी सघंदो। मरंदो, तव्हां ॿई मरंदो, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। नरेश बाबा, तव्हां अखियुनि सां सभु कुझु ॾिठो, हाणे असांजे लाइ छा हुकुम आहे ॿुधायो। लाश थो ॾिसणु चाहियां दादन, मां लाश थो ॾिसणु चाहियां ॿिन्ही जा। सारंग, सारंग, उथी तूं हितां भॼ। उथ उथ, वञ सारंग। तूं मुंहिंजो ख्यालु कजे। वञो, ॿिन्ही खे ख़तम करे अचो। ये क्या? कहाँ है दामाजो?
त ख़बर थी न हाँ त दादन दुश्मनन जा दंगल ताड़े गुज़रंदो आहे हाँ वठो तड़े न न मारियो मुझे सारंग के न मारियो हिन खे मां हाणे मौत जी निंड संभालिया अरे रे ग़रीब जा ॿार वॾेरकिन इज़तुनि में हथ विझंदे बचंदे तूं जोधा हाणे तूं बाजे भाउ जो पलांग कजाए दादन सां त तोखे ख़बर पवंदी त दादन दुश्मननि जा दंगल ताड़े कीअं गुज़रंदो आहे अचो या अल्लाह अॼु मूंखे छा थियो आहे हथनि मां थांव छो पिया किरनि बार बार दादा अॼु मुंझल थो लॻे ख़ैर त आहे अदामास मुंहिंजी दिलि ऐं मन बि उदास थी पई आहे पर ॾिसी पवे त आख़िर इहे थियो छो अॼु त मुंहिंजे दिलि में बि अजीब ख़्याल ऐं विसविसा पिया अचनि थांव धोई खयो पई अचां त हथनि मां प्लेट किरी पई विसविसा पिया अचनि छो भाॼाए अदा मास्तर सारंग पुटु सुबुह को निकितो आहे अञा न आयो आहे वञी ॾिसी वठी त अचीस सुखा सारंग को ॿार त नाहे जो उनखे बि ॻोल्हे वठी अचिजे तूं सारंग भाउ लाइ एॾो परेशान छो थी आहीं तूं बि त परेशान आहीं न मुंहिंजी परेशानी सारंग न पर ख़बर न आहे अॼु अलाए छो मुंहिंजी दिलि मायूस थी पई आहे ऐं अॻु बि कॾहिं बि ईअं न आहे थियो अदा जेकॾहिं तुंहिंजी तबियत ठीकु न आहे त मां डॉक्टर खे वठी अचां न अदा मास्तर मुंहिंजी तबियत ख़राब न आहे पर तूं हीअं कर पंहिंजो ढोलू ऐं सारंग खे वठी अच जी अदा मां वञा थो हा हा जल्दी वञ या अल्लाह तू खैर कजां तूं दिलि न लाहे सुखा अलाह भलाई कंदो अलाह ख़ैर कंदो या अल्लाह तू खैर कजां अम्मा 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 मुझे बचाए अम्मा अम्मा बाबा मुझे मारे चली दो अम्मा अम्मा मुझे बचाए अम्मा देर छा थियो आहे अम्मा बाबा मुझे मारे चली दो छा हाँ अम्मा हाँ मुझे काते लिखा है न तो मां मरी हुई तो अम्मा बाबा मुझे मारे चली दो हाँ अम्मा बाबा मुझे सारंग की बीमार हो चले आए अम्मा छा अम्मा अम्मा मुझे बचाए ना तो बाबा मुझे मारे चली दो अम्मा मुझे बचाए अम्मा बाबा जी नो अम्मा बाबा मुझे मारे चली दो अम्मा मां चवां तो परे थी न परे थी न सारा न मां तोखे हुन दी वांगुर हिन दी खे मारण कोन ॾींदसि हट परे थी हटी परे थी हमीदा मां चवां तो मुझे सामू हटी वञ किथे तू न मुझे हथा मरी पवी हटी परे थी बाबा मुझा मिठड़ा बाबा हे ॾिस मां तुझी थी आया बाबा मां जीअण थी चाहियां बाबा मां तुझे जिगर जो टुकड़ो आया बाबा मूंखे न मार बाबा मूंखे न मार तो मुझी पग ते दाग रसायो आ मुझे जिगर के डंभ ॾिना हन डंभ तू मरंदी जरूर मरंदी हमीदा परे हट मां चवां थो
न बाबा, मूंखे न मार मुंहिंजा बाबा। मां त तुंहिंजी नंढड़ी थी आहियां, मां तुंहिंजी वॾी आहियां जंहिंसां तूं नंढे लाइ इलाही प्यार कंदो आहे बाबा। मुंहिंजा बाबा जानी, मूंखे न मार बाबा, मां जीअण थी चाहियां, मूंखे न मार बाबा जानी। सालार खुदा जो वास्तो दई, ही हमीदा जी पोती मेड़ दई, मुझे हिन दिए के न मार, न कर जुल्म तू। मां चवां तू हटी परे थी, हटी परे थी। बाका तो दिखा सकती वल, हले नथी तो अम्मा, 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 बाबा ने बचा लिया। अम्मा, बाबा तू जा गया। अम्मा, हमीदा, हमीदा, बाबा तू ही छा करे छॾियो? तू वधी सोरठ सारंग ऐं मुंहिंजी अम्मा खे मारे छॾियो। तू कातिल आहीं बाबा, तू कातिल आहीं। मुंहिंजी मां, मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी मोहबत जो तू कातिल आहीं बाबा। त पोइ ठीकु आहे बाबा, तू मूंखे मारण थो चाहीं न त तू मूंखे मार। मां तुझे साम्हूं बीठी आहियां, मार मूंखे, कर पंहिंजो शौक़ पूरो। हमीदा, हमीदा हाणे हिन दुनिया में नाहे रही बाबा। तू मुंहिंजी मां खे बि मारे छॾियो बाबा। जेकॾहिं हमीदा हिन दुनिया में नाहे रही तो पोइ तोखे बि जीअण जो को हक़ नाहे। ज़ुल्म थी वियो असां दा, कहर थी वियो असां दादा। कहर त हाणे असां सालार दादनि मथां किराईंदासीं, जॾहिं असांखां असांजो भाउ जुदा कयो। मां हाणे उन्हनि खां उन्हनि जा साह जुदा कंदुसि। जीजा, ही ॿियो फायर ॿुधण में आयो आहे। हाँ, ॿियो फायर। अल्लाह सही तू रहम कजाए, कामोरी थी। तू वनी ओता कते जांच त लई त ये छाजा फायर? जीजा, हिकु फायर ॻोठ खां ॿाहिरि परे खां थियो हुयो, जंहिंजो आवाज़ दबल ॿुधण में आयो हुयो। पर ही फायर त शायदि अबेरेस सालार खान जे ॻोठ खां। सालार जे ॻोठ मां? या अल्लाह तू रहम कजाए, किथे दादन वारनि दोदे जे घर मथां फायरिंग। जीजा, फायरिंग नाहे थी, बसि हिकु ॿ फायर थियो आहे। जेकॾहिं दादन वारा अदा दोदे मथां हमलो करनि हा त घणा फायर थियनि हा। जवाबी फायर त को बि नाहे थियो। को रोड राड़ो ॿुधण में त नाहे आयो न? न जीजा, वो फायर केर करे सके तो? ते सालार दिए सोरठ मथा? न ये ना हूंदो। कामोरी दिए तू वनी जांच त करे त छाजा फायर है इनमें। जी जीजा, वञा जी। या अल्लाह तू रहम कजाए असांखे, खैर कजाए मुंहिंजा मालिक। या अल्लाह तू खेर कजा, मुझे घोट पुट सारंग पुट। या अल्लाह तू खेर कजा, सारंग दी खेर कजा मुझा मौला। सारंग सारंग अदा सारंग अदा सारंग सारंग ओ दा अदा सारंग चाहती हुई बोलना अदा सारंग के चौ तो मुसा गालाए न अदा सारंग ओदा उतना दा असा दा गालाए मुझा वा ओदा सारंग
मामा ने कंके सबक पढ़ाई न बाम डोलरे छात सारा गदा अदब सा गाला दोदा शिरल मुझी सारंग भागी सालार मारा है छरियो दादन वरन का अल्लाह अकबर दोदा दोदा मुंहिंजा यार उर्दुबार थी हिम्मत न हार सारंग जो पलान थींदो सालार खां जरूर थींदो हुन जो पलान दोदा हाणे सारंग जे हिक हिक रत जे फुड़े जो हिसाब वठबो सालार ऐं दादन वारनि खे जिंदा कोन छॾबो शिरल मुझो सारंग भा मुझे ख्वाबन जो साबिया करण वारो मोइन लाइ अखियुनि में वॾा ख्वाब पालिया दिल में अरमान पालिया तही पढ़ी मुंहिंजा अरमान पूरा कंदो पर इन सालार ऐं दादन वारनि मुझे अरमाननि खे रत में लाल करे छॾियो ॾिसो मुंहिंजे भाउ खे कीअं त रत में लाल थी ख़ामोश थी वियो आहे सारंग भाउ न ढोलण न एॾो न रो मुंहिंजा भाउ सावल सारंग भाउ असांजो साह हुयो साह ज़ुल्म थी वियो असांजा कहर थी वियो असां दादा कहर त हाणे असां सालार ऐं दादनि मथां किराईंदासीं जॾहिं असांखां असांजो भाउ जुदा कयो मां हाणे उन्हनि खां उन्हनि जा साह जुदा कंदुसि छो त तो धड़को न तामान न पर दहशत जो नाव आहे दहशत जो नाव अच्छा दा ढोलण अॼु ई हली सालार ऐं दादनि वारनि जा ॾींहं पूरा करे अचूं कसम आहे मूंखे सारंग भाउ जी रत जे फुड़े फुड़े जो मां घटि न कंदुसि घटि न ढोलण न पहिरियां सारंग खे गुसल कफन ॾेई दफ़नाईंदासीं बलांद पोइ कंदासीं शिरल हा दोदा हा जज़्बात खे छॾ पहिरियां भाउ सारंग जो तॾो बाद में दादन वारनि जी बर्बादी सारंग ओ मुंहिंजा बच्चा तोखे छा थी वियो अदी सुखा पाण संभाल अदी सुखा पाण संभाल कमोरी सारंग मुंहिंजो घोट पुट मूंखां जुदा थी वियो आहे न रो सुखा न रो एॾियूं दाहूं करे न रो मुंहिंजा जेरा त अॻे ई जलिया फटिया पिया आहिनि